सतगुरु गुरु रामदास साहिब जी बरकतां बख्शिशां वडियो। साहिबन जो अवतार पाकिस्तान लाहौर में थियो। रामदास जिथे गुरु नानक देव महाराज फरमान कयो लाहौर शहर जहर कहर सवा पहर जुल्म दिसी। गुरु अमरदास गुरु अर्जुन देव महाराज पातशाह गुरु रामदास साहिब जे अवतार के मुख रख दे लाहौर शहर जहर कहर सवा पहर सां गड अमृतसर सिफती दा घर ती लाहौर में सतगुरु जो आगमन और अमृतसर सिफती दा घर कि सतगुरु गुरु रामदास पातशाह अवतार ता लाहौर में धारे आया पर बख्शिशा सजी दुनिया जे लाए करे छे। सजी दुनिया भाई साहब जी का मिसाल एक प्रैक्टिकल भाई सरबजीत सिंह बुधाए तो पंहिंजे जीवन जा जो हिकिड़ो मां परिवार बियो मिलियो मूंखे उन्हनि 10 सालनि खां कोशिश कई अमेरिका जो वीज़ा जी जदों अरदास कंदा रहिया गुरु रामदास साहिब चई वीज़ा न पई लगे जदों 10 साल को 10 साल हर साल असी भी मतलब हर 6 महीने वो एप्लीकेशन मोकिलदा रहा से जडी भाग खोले लक लगे जब 10 साल को पो असाने कॉल आई फिलानी तारीख तवांजो पंजनी जो 5 परिवार जा सभी 3 बार 2 साल मर्स पिता जो ते इंटरव्यू हुआ दिल्ली एम्बेसी में यूएस एम्बेसी में तो भाई चए पियो ने मुझी घरवारी जा मुझे बारन के एतरी नॉलेज न हुई उन इंटरव्यू बारे अचानक जो कॉल अची हुई जदों मां गुरु रामदास साहिब के सवेरे वही अरदास करायस पातशाह तू असांजे अंदर जी जाने तो 10 साल को पोइ हाणे हिकिड़ो चांस आयो आहे तू मुझे परिवार ते तरस कजा बस एतरी कृपा कजा मुझो इंटरव्यू थे भले पुट जो थे मुझो पर माइन जो न थे कि उहे थियूं जे उन्हनि खे उनमें गालियूं फर्क नजर अचे छो 10 साल पहिरों असां हिकिड़ो इंटरव्यू ॾेई आहियूं 10 साल खां पोइ वरी इंटरव्यू थिए थो त चई असांखे इहो भउ हुयो कि थोड़ी भी मिस्टेक थी ॻाल्हियुनि जी त अंग्रेज जेको आहे रिजेक्ट करे छॾींदा आहिनि वीज़ा थोड़ी भी फर्क निकतो जदों गुरु रामदास साहिब के अरदास करया दिल्ली वियासे सुबह जो 10 बजे टाइम हो डकदा डकदा एम्बेसी पहुता साहिबन के याद कंदा जदों असां को को मानू आया उन्हनि जा इंटरव्यू थिया मानू फारिग थिया 4 थिया शाम जा सुबह जा 10 शाम जा 4 6 कलाक वेठा रहे असांजो वारो ही ना जे अगर मां वञी करे उन काउंटर वारे खे चयो भई असांने लेटर आयो आहे असांजो अॼु इंटरव्यू आहे सो कृपा करे असांखे बि घुरायो असां बि ॿाहिरों आया आहियूं दिल्ली जा न आहियूं जीअं लेटर ॾिसी करे उहो वियो वॾे ऑफिसर ॾेखणी अंदर चई जीअं लेटर ॾिठो तो नी मूंखे हिकदमि घुरायो सॼो कंप्यूटर चेक करे ॾेखाई भई तव्हांजे लेटर आयो आहे पर मुंहिंजे कंप्यूटर में मूंॾे अपॉइंटमेंट न आयो आहे तव्हांजो कि तव्हांजो कोई इंटरव्यू बि वठिणो आहे या तव्हांखे बि कोई वीज़ा ॾियणी आहे मूंॾे न आयो आहे चयो मां हैरान थी वियुमि भई 10 सालनि खां पोइ हिकिड़ी जोत भरी आसरो निकितो मां अरदास करे आयुमि सचे पातशाह रहमत कजा भई त कमु ई उबतो थी वियो कमु इहो उबतो थी वियो कि मां चवां पियो सिर्फ़ु मुंहिंजो थिए पुट जो थिए बहन जो न थे कि मतलब फांसी पो असां इधर सभई रिजेक्ट थियासे जब मायूसी जागी मूंखे पर मूंखे ऑफिसर सॉरी करे चयो भई तोखे लेटर आयो आहे ईमेल आई आहे लेकिन मां वटि न आई आहे मां हिन जे करे तोसां सॉरी कयां थो सुबुह कोठी हिते वेठो आहियां माफ़ कजांइ असांजी मिस्टेक आहे पर तव्हां हाली घर वञो मां तव्हांजो ही नालो ही सॼी लॻायां थो नंबर में जीअं मूं वटि कॉल आई तव्हांखे इंटरव्यू जे लाइ घुरायो वेंदो वरी अॼोको ॾींहुं तव्हां माफ़ कयो जॾहिं हिन में भलाई सम्झी मां वापसि आयुमि मतां ई गुरु रामदास असांजी भलाई कंदो हुजे जिते 10 साल गुज़रिया आहिनि उते खणी ॿियो ई टाइम जेको लॻो देसी वरी अची पंहिंजे कम खे लॻी वियासीं
जदों लगभग 20 ॾींहंनि खां पोइ 20 ॾींहंनि खां पोइ कॉल आई मूंखे साॻे ऑफिसर जी त चए थो मूंखे भाई पहिरीं त उन ॾींहं जी सॉरी जेको तव्हांखे असीं सॼो ॾींहुं विहारियोसीं पर मुंहिंजे कंप्यूटर में न हुयो लेकिन हाणे तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियूं था तव्हांजा सॼा इंटरव्यू ओके थी विया आहिनि पंहिंजे माना असां वटि और तव्हां अची करे हिन ॾींहं ते पंहिंजी वीज़ा खणी वञो 5 ॾींहं जी इंटरव्यू तव्हांजा थी विया आहिनि हाणे कीअं थी विया गुरु रामदास साहब जाने उनके कंप्यूटर में भी इंटरव्यू ओके लगा पिया के तो मां अकेले जे लाइ माफी पे घुरा सतगुरु सजे परिवार के माफी करे छडियो वाहिगुरु सबनी जी वीजा जदो पुराने इंटरव्यू ते ओके करे छडियो वरी बियो इंटरव्यू असा को वरतो ही ना बस उन्हीं ते ओके करे संगे 5 ॾींहं के वीजा दिनो जदो गुरु रामदास पेंजे सेवकन जी पति रखे तो वाहिगुरु पूरे परिवार जी वीजा इंटरव्यू बिना अमेरिका असा के लगी हुई तो मस्किन साहब मिसाल है ना जिन भूत जी हिकिड़ी छोकरी मां आई कुटिया में अची करे चई सलाम वालेकुम जे मुंहिंजी नज़र जो पई वई आहे त सरदार कृपान भी पई त आई हुई छोकरी और सलाम वालेकुम पई करे जी मां समझी तो बस आवाज चेंज आ पुछो मां केर आहे विहारियो मां चई मुड़स भी गडुस विहारियो मां वे चई मां सिर्फ तव्हांजे करे हिते आयो मुर्शिद जे करे पर तव्हां कथा करे हेॾे लही आयो त मूंखे तव्हांजो दर्शन करणो जे मां पुछियोमांसि केरु आहिनि ॿुधाई जे मां शेख आहियां कराची जो कराची जो हिते कीअं पोइ आहे जे ही आया घुमण उते कंहिं डेलीगेशन सां पाकिस्तान सो हिननि खे ॾिसी करे हाणे मां भटकियल आहे त मां तड़पां पियो मूंखे काशन दियो तुंहिंजो कमु थींदो त गुरु रामदास साहिब जे दर ते थींदो सत श्री तुंहिंजो कमु थींदो गुरु रामदास साहिब जो मस्किन साहब चयो पोइ तूं हिते कीअं आहे चई अकेलो मां थोड़ी आहियां तव्हांखे नज़र नथा अचनि पर हिते लखे रूहां गुरु रामदास साहिब जे दर ते रोज़ अचनि थियूं वाहिगुरु मां जहिड़ियूं लखे मां जे करे इनखे चिंबड़ियो तो मूंखे हिते पहुचणो गुरु रामदास साहिब जे दर ते पहुचणो अॼु मुंहिंजी कई चए थो हज़ारनि वरियनि जी मुंहिंजी तपस्या पूरी थी आहे गुरु रामदास साहिब जे दर ते पहुतो आहियां सुन वेनती आहे तोखे मुंहिंजे लाइ अरदास कर मुंहिंजे साहिब खे चई छोकिरी तकलीफ़ में तो मां चयोमांसि हिनखे यार तकलीफ़ न ॾे छो ॾे छॾेसि चई बसि तूं अरदास कर तुंहिंजे मुर्शिद जा खज़ाना भरियल आहिनि जॾहिं उहो तर्स कंदो मुंहिंजो भी कमु थी वेंदो हिनजो भी कमु थी वेंदो आत्मा पई चवे जॾहिं शाम जो कथा करे चयो मस्किन साहिब चयो मां वरी लही आयुमि वरी ॿीहर आयो हुते ॿीहर सलाम वालेकुम चई मां वरी प्यार पुछियोमांसि भई हुकुम चई हुकुम न आहे सुबह ही आई तव्हां वठी आई मूंखे खाली हथ वठी आई इन करे मां इनखे वरी तकलीफ़ ॾिनी आहे कि एॾे वॾी महान आत्मा ने तूं मूंखे वठी वई आहे खाली हथ छो वठी वई आहे कुझु प्रसाद वठी हलो ते इन करे प्रसाद पुॼाइण आयो आहियां अर्ज़ु करण आयो आहियां भेटा ॾियण आयो आहियां बसि गुरु रामदास साहिब खे अर्ज़ु कर मुंहिंजो कल्याण कर चए थो मस्किन साहिब भी तरस करे अरदास कई चए थो ॾींहं कुल 2 लॻा 2 ॾींहंनि में उन अरदास गुरु रामदास साहिब जी कृपा अहिड़ो कमु कयो मुंहिंजो भी कमु थियो माई जो भी कमु थियो वाहिगुरु आत्मा मुक्त थी वई ये मस्किन साहिब पंहिंजो जीवन ॿुधाइनि था छो इहे रूहां ॿियो किथे मुक्त थींदियूं जे गुरु नानक जे दर ते न थींदियूं त ॿियो किथे थींदियूं कल युग में गुरु नानक जो दर आहे जेको अहिड़नि रूहनि खे जीअरे रूहनि खे सतगुरु पार लॻाईंदा ही भटकदियूं रूहां सतगुरु जी नज़र जी हिकु खिंड बख़्शिश आहे इन करे सत्संग जी सतगुरु गुरु रामदास साहिब जी बख़्शिश निराली आहे और जसा नौजवान संगत जिन ही सतगुरु जे आगमन जो अखंड पाठ गुरुपुरब जो रखियो आहे मनायो आहे उन नौजवाननि के सारी संगत गुरुद्वारा मैनेजमेंट सॼी संगत के सतगुरु जे आगमन जूं
लख लख वधायूं जन बोले सोनिहार। सत श्री अकाल। और गुरु रामदास साहब जी कृपा भई अज 4 महीने को पोइ मुंहिंजो जथो पूरो थियो आहे। भाई राहुल कुमार भी गुरु रामदास साहब जे जन्म गुरुपुरब ते ही मूंसां गॾु अची करे सेवा कई आहे। जेका बात संगत प्यार कंदी आहे जाम फोन आया पे तो सतगुरु कृपा करे संगत सदाई आबाद रहे चढ़दी कला रहे। सो जेकर असीं टुटूं भी था ना तो गुरु नानक देव महाराज सेवा करण वारनि खे चओ न उजड़ जाओ भई जेतिरा ही उजड़दा जिथे भी वेंदा उते सेवा कंदा। जेकर कोई कीर्तन वारो टुटे भी तो सेवा वधे थी किते ही वञे पियो किते असीं वञूं पिया। मक़सद इहो आहे गुरु रामदास साहब जे दर जी बख़्शिश आहे कीर्तन सेवा है गुरु नानक देव पातशाह जी। उजड़ जाओ तो सेवा वधे थी न पर जथे जो हिकिड़ो हिसाब ॿियो हूंदा। सो सतगुरु सभिनी खे रहमत करे पंहिंजे बाणी सां पंहिंजी दर जी सेवा सां सदाई कायम रखे।